नाज़रीन, तंगवाणी पुलिस स्टेशन हद ॻोठ पीर जान बाजकाणी रहवासी जज बिरादरी 4 ॾींहं अॻु 10 साला कामरान जज सां ज़्यादती जिनसी ॾाढाई करण तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान मेहरबान जज ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तंगवाणी जो रिपोर्टर मोहम्मद अली डाणी। जी मोहम्मद अली डाणी, छा तफ़सीलन आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे तफ़सील को आगाह कंदो हलां। तंगवाणी पुलिस थाणे जे हद ॻोठ पीरजान बाजकाणी रहासी जिंज बिरादरी जो 4 ॾींहं अॻु 10 साला कामरान जिंज सां जिनसी ॾाढाई करण तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान मेहरबान जिंज ज़ख़्मी थी पियो। तंगवाणी पुलिस बर वक़्तु पहुची झेड़ो ख़त्म कराए ज़ख़्मी नौजवान खे खणाए तंगवाणी सिविल अस्पताल पहुचायो। नौजवान ज़ख़्मी जो चवणो हो त असांजे नौजवान कामरान खे 4 ॾींहं अॻु इरशाद जिंज ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई कयो ऐं असां तंगवाणी थाणे पहुची केस दाख़िल कराइण जो कोशिशि कयो, पर बासर जे चवण ते तंगवाणी पुलिस असांजो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो ऐं अॼु असां मथां तंगवाणी शहर में अरसला जिंज ऐं पप्पू जिंज हमलो करे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आख़िरी तलाह ते वाक़े जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। जी मोहम्मद अली डाणी, तव्हांजी महिरबानी।